ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, अज पाण गुरु कृपा से श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो 12 स्कंद शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे कलयुग जे माण्हुअनि ऐं राजाइन जो हाल। तक्षक नांग जो राजा परीक्षित के दंगण ऐं कथा मार्कुंड्य रखेश्वर जी। कथा समाप्ति में नाथ जी जो दर्शन पूर्ण आ। बिनी हथन सां भगवान जीव जे आलिंगन लाए तैयार आ। प्यारा भक्तों, 12 स्कंद में कुल 13 अध्याय आहिन, जिन मां अज पाण अध्याय पहिरियों शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे श्री सुखदेव जी जो राजा परीक्षित के कलयुग जे राजाइन जो हाल ॿुधाइण। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, राजा परीक्षित 11 स्कंद जी कथा ॿुधी पुछियो, हे मुनिनाथ, तव्हां चयो त जंहिं ॾींहुं श्री कृष्ण जी वैकुंठ हलिया विया, तंहिं ॾींहुं खां सत्य ऐं धर्म संसार मां हलियो वियो आहे। हिन खां पोइ को बि राजा अहिड़ो धर्मात्मा न थियो जो धर्म खे क़ाइमु रखे। हाणे इहो ॿुधायो त वरी कंहिं जे वंश में राज गद्दी रही हुई। श्री सुखदेव जी चयो, हे राजा, श्री कृष्ण जे रहण ताईं द्वापर युग में, उन खां पोइ कलयुग में जेके राजाऊं थिया, तिन धर्म ऐं सचाई छॾे ॾिनी ऐं थोरी उमिरि जे करे कंहिं खां को चङो कर्म बि न थी सघियो। जॾहिं श्री कृष्ण महाराज वैकुंठ धाम ॾांहुं हलिया विया, तॾहिं पांडवनि जे वंश में तूं चक्रवर्ती राजा थिए। तोखां पोइ बजरनाथ ऐं जनमेजय चक्रवर्ती राजा थींदा। जरासंध जो पुट जो सहदेव हो, तंहिंजे वंश में परजत नाले राजा थींदो। तंहिंखे सोंक वज़ीर मारे पर देवत पंहिंजे पुट खे राज ॾींदो। उन जे वंश में 329 वरियनि ताईं राज गद्दी हलंदी। वरी शीशनाग नाले राजा थींदो। उन जे कुल मां काकूरन ऐं क्षेम वग़ैरह पैदा थी 360 वरियनि ताईं राज कंदा। उन खां पोइ महानंदी नाले राजा खे नंद नाले पुट शूद्रीअ मां पैदा थी ज़बरदस्तीअ सां सभिनी क्षत्रियनि जो धर्म बिगाड़ींदो। उन जे डप खां सभई कुल वारा क्षत्रिय भॼी वञी पंजाब में रहंदा। उभरंदे पासे जा रहंदड़ क्षत्रिय शूद्र धर्म रखंदा। राजा नंदा जा 8 पुट राज कंदा। उन्हनि 8 ही पुटनि खे चंद्रगुप्त नाले बानू मारे पाण राज गद्दीअ ते वेहंदो। चंद्रगुप्त मौर्य जे वंश में वारी चरी ऐं देवहूति ऐं ॿिया थी 1000 वरियनि ताईं उहे राज कंदा। वरी कंवर नाले वज़ीर देवहूतीअ जो पंहिंजे राजा खे स्त्रीअ जे सुख में फाथल रहण ते मारे पाण राज कंदो। उन कुल में वासुदेव, बूरमित्रा ऐं नारायण नाले पैदा थी उन्हनि जे वंश में 345 वरियनि ताईं राज कंदा। उन खां पोइ कनल नाले शूद्र नारायण नाले पंहिंजे राजा खे मारे पाण राज गद्दीअ ते वेहंदो। उन जे वंश में कृष्ण ऐं पूर्णास ऐं ॿिया पैदा थी 3 पीढ़ियूं गन 850 वरियनि ताईं राज कंदा।
तंहिंखां पोइ उभरंदे शहर जे रहण वारा 7 अमीर राज कंदा ऐं उन्हनि जे मरी वञण खां पोइ काकून जो राज थींदो। उन खां पोइ 14 पीढ़ियुनि ताईं मुसलमान राजा थी बादशाह चवाईंदा ऐं 1099 वरियनि ताईं मुसलमाननि जो राज रहंदो। मुसलमाननि खे जीते अंग्रेज़ राज कंदा। तंहिंखां पोइ 11 पीढ़ियूं 99 वरियनि ताईं मूअनि जो राज थींदो। एतिरा कलयुग में नाले वारा राजा थी तंहिंखां पोइ गंवार शूद्र ऐं मिलीच राजाऊं थींदा। कलयुग जा राजा पंहिंजो धर्म कर्म छॾे स्त्रियुनि बालकनि ऐं गायनि वग़ैरह जी हत्या कंदा। पराई दौलत, पराई स्त्री ऐं पराई ज़मीन जाइदाद वग़ैरह ज़बरदस्ती खसे काम, क्रोध ऐं लोभ घणो रखंदा। उन्हनि जो हाल ॾिसी प्रजा बि पंहिंजे धर्म ऐं कर्म सां न रही घणो पाप कंदी। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12हें स्कंद जो पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। प्यारा भक्तों, जीअं त श्रीमद् भागवत महापुराण साहिब में टोटल 12 स्कंद आहिनि, जिन मां पाण 11 स्कंद संपूर्ण करे चुका आहियूं ऐं अॼु 12वें स्कंद जो पहिरियों अध्याय पढ़ियो। हाणे प्यारा भक्तों, हिन कथा खे संपूर्ण थियण में महज़ कुझु ई वक़्तु लॻंदो। तंहिं करे तव्हां सभिनीनि सां गुज़ारिश आहे त तव्हां कृपया करे मूंखे इहो ॿुधायो त भागवत महापुराण साहिब खे संपूर्ण करण खां पोइ पाण वधीक अॻिते ॿी कहिड़ी कथा खे शुरू कयूं। हरे कृष्णा। प्यारा भक्तों, अगरि तव्हां सभिनी खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।